मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जी भलारी भूमि ते केतिराई नेक साले इंसान पैदा थिया, जिनकी नेकी ऐं तक़वा जी सुरहाणे हर वसंदी ऐं वाहण में नज़र अचे थी। अॻूणे ज़िले नवाबशाह ऐं हाणोके ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे ॾखण में सिलसिला नक्शाबंदीअ जे अज़ीम इंसान, तसव्वुफ़ ऐं रूहानी जी रहनुमा सालिक कामिल ऐं बुज़ुर्ग साईं रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह ख़ियारवीअ जो नालो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। संदसि शुजरा मुतालिक़ बज़ रिवायतूं आहिनि। उन हिक रिवायत में मखदूम सैद बिलाली रहमतुल्लाह अलैह जे निसब मां आहिनि। मखदूम सैद बिलाली रहमतुल्लाह अलैह जी 7वीं पीढ़ीअ मां हज़रत मखदूम मोहम्मद यूसुफ रहमतुल्लाह अलैह पैदा थिया, जिन 13वीं सदी हिजरे में मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह वसें शरीफ़ वारनि खां खिलाफ़त जो खरको ढके दरगाह ख़ियारी शरीफ़ जो बुनियाद रखियो। हीअ बुज़ुर्ग हस्ती ऐं ख़ानदान जेको सिंध में असल 10वीं सदी हिजरीअ खां सरवर्दी तरीक़े सां मुताबिक़ सिंध वारनि जी रूहानी ख़िदमत कंदो पियो आयो, जंहिंमें नक्शबंदी सिलसिले में दाख़िल थियो ऐं शरई रूहानी फैज़ सां जारी रहियो। मखदूम मोहम्मद यूसुफ रहमतुल्लाह अलैह रोज़े वारा 2 रबियुल अवल 1277 ते विसाल करे विया। बाद में संदन फर्जंद मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह सजादे नशीन बणिया ऐं रूहानी फैज़ सारी ऐं जारी रहियो। उन खां बाद मखदूम अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह बंगले वारा सजादा नशीन थिया, जेकी 22 जमादुल सानी 1325 ते विसाल करे विया। बाद संदन फर्जंद मखदूम मोहम्मद रहमतुल्लाह अलैह अलमारूफ सखा वारा सजादा नशीन बणिया, जेकी 20 जमादुल अवल 1362 ते विसाल करे विया। उन खां बाद संदन लाइक फर्जंद मखदूम रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह सजादा नशीन बणिजी करे अहिड़ी त रूहानी फैज़ जी बालोट कई जो पाण वक़्त जा गौस ऐं कुतुब सजण लॻा। संदन जे ज़िक्र जो सिलसिलो 12वीं कड़ीअ में ख्वाजा मोहम्मद मासूम रहमतुल्लाह अलैह सरहंदीअ सां ऐं 32 सिलसिले में इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह सां मिले थो। संदन खे साहिब सगोरा जे तखलुस सां सॼो वेंदो हुयो। पाण 17 अप्रैल 1999 मुताबिक़ 27 ज़ुलहज ते हिन फ़ानी दुनिया मां पर्दो मटाया। संदन वफ़ात खां पोइ संदन साहिबज़ादा क़िबला साईं हमादुल्लाह साहिब मसन नशीन थिया। पाण दरगाह ते निज़ाम ऐं ज़ब्त सोने नमूने सां निभाइनि पिया। मुरीदनि ऐं मुतक़दीन सां तमामु घणो पाबो अथनि। पाण वॾनि जी मशीन खे पाया तकमील ते पहुचाइण लाइ राति ॾींहुं कोशिशूं करे रहिया आहिनि। हर साल उर्स मुबारक ते अज़ीम शान इस्लामी जलसो कंदा आहिनि, जंहिंमें वॾे तादाद में उलमा किराम, मुशाइख, इज़ाम, हिफ़ाज़ किराम ऐं अवामुन्नास शरीक थींदा आहिनि। पाण 2 किताबनि जा मुसन्निफ़ बि आहिनि ऐं अदब में बि संदसि जी दोस्तीअ जो हल्को वसीउ आहे।